अस्सलाम वालेकुम दोस्तों अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल दर्दन जो देश जे बारे में। दर्दन जो देश एक सिंध जो जियां त पत्थर दुनिया ऐं तव्हां कारो सिंध दर्दन जो दरिया ॾिठो, इन ई तरीक़े जो ड्रामो जेको आहे केटीएन ते जल्दी अनर थियण वारो आहे। त इन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त दर्दन जो देश कॾहिं खां हलणु शुरू थींदो। हिन में अदाकार असद कुरैशी, हुन खां अलावा अब्बास गोलो ऐं निसार शाह मशहूरु अदाकार ऐं सीनियर अदाकार आहिनि सिंधी ड्रामे में। न त हीअ ड्रामे जी इहा ई हर को ॻाल्हि करे रहियो आहे त हीअ ड्रामो ईद खां पोइ हलणु शुरू थी वेंदो, पर ईद खां पोइ हिन जी रिकॉर्डिंग अञा एतिरी कंप्लीट न थी सघी त उहो ईद खां पोइ हले। वधीक ॾिसूं अॻिते तव्हांखे हिन वीडियो हिन चैनल ते अपडेट ॾींदा रहंदा हिन ड्रामे जे बारे में। पर फ़िलहाल इहा अपडेट आहे त ईद खां पोइ बि कुझु महीनो 15 ॾींहं वठी सघे थो, पोइ लेट सां हले। त इहो ई जी वीडियो ऐं अहिड़ा वीडियो हासिलु करण लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा आहियूं, घंटी ते दॿाईंदा। थैंक यू वेरी मच।